में सेप्को ग्रिड स्टेशन मेहर जे मुलाज़मनि पारां ॿिए ॾींहुं बि कारियूं पटियूं ॿधी बैनर खणी एक्टिंग एसेसमन STO ग्रिड शाह सोलंकी जी ज़ियादतियुनि ऐं ग्रिड जे मुलाज़मनि खे हिरासा करण ख़िलाफ़ ग्रिड इंचार्ज बशीर अहमद खोसो सेप्को हाइड्रो लेबर वर्कर यूनियन सर्कल दादू जे अॻवान हाजी हुसैन जतोई सब डिवीज़न चेयरमैन सईद अहमद कलोड़ो डिविज़नल अॻवान मोहम्मद अली शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में मुलाज़मनि ॿिए ॾींहुं बि ॿांह ते कारियूं पटियूं ॿधी हथनि में प्लेकार्ड ऐं बैनर खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे ग्रिड स्टेशन जे मुख्य गेट आॾो अलामती बुख हड़ताल कई। मुलाज़मनि पारां एक्टिंग STO ग्रिड स्टेशन शाहिद सोलंकी ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी करे उन मौक़े ते हाइड्रो लेबर वर्कर यूनियन जे अॻवान हाजी हुसैन जतोई सईद अहमद कलोड़ो मोहम्मद अली शेख बशीर अहमद खोसो एजाज़ अहमद बिरोही ऐं ॿियनि चयो त ग्रिड स्टेशन मेहड़ जो एक्टिंग STO ग्रिड शाहिद सोलंकी जे मुलाज़मनि खे ज़बरदस्ती गैरक़ानूनी तौरु बिजली बंदि रखनि था, रिश्वत तौरु पैसा तलब करण ऐं ॿियनि ग़लति कम करण ते मजबूर करे रहियो आहे। करण ते ग्रिड जे मुलाज़मनि खे हिरासा पियो कयो वञे ऐं कूड़ा इल्ज़ाम हणी रहियो आहे। हाइड्रो यूनियन जे मरकज़ी सदर अब्दुल लतीफ़ निज़ामानी ॿियनि खां घुर कई वई त करप्ट एक्टिंग STO ग्रिड शाहिद सोलंकी खे हटाए मुलाज़मनि सां इंसाफ़ करे बेचैनी ख़त्म कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।